आवाज़ टीवी जे सॾ ते असांजो नारो अमन ऐं भाईचारे जे सिरे हेठि सिंध जे सक़ाफ़ती ॾिहाड़ो अॼु जोश ऐं जज़्बे सां मल्हायो थो वञे। सिंधू माथिरी जी अज़ीम ऐं क़दीम सक़ाफ़त खे भेटा पेश। कराची खां कश्मीर ताईं सॼी सिंध सक़ाफ़ती रंगनि में रंगिजी वई। टोपी ऐं अजरक जो मान मथां शहरनि ॻोठनि वसंदनि ऐं वाहणुनि में सबाझड़नि सिंधियुनि जो मोहन जे दड़े जे देश जी सक़ाफ़त सां भरपूर मोहब्बत जो इज़हार। मौसीक़ी जूं महफ़िलूं, रेलियूं, मारूड़नि जे मुरझायल चेहरनि ते ख़ुशियूं रक़्स करण लॻियूं। हर पासे हुबकार, हर पासे सुरहाई तक़रीबन ऐं रेलियुनि में सिंध में अमन सलामती ऐं ख़ुशहाली लाइ दुआऊं घुरियूं वयूं। कराची प्रेस क्लब आॾो सक़ाफ़ती ईद जी मुख्य तक़रीब ताज मस्तानी समेत नामियारा गुलूकार पंहिंजे फ़न जो मुज़ाहिरो करे रहिया आहिनि। वॾे अंग में सक़ाफ़ती लिबास पहिरियल माण्हू तक़रीब में शरीक। स्टेज ॾांहुं वेंदड़ रस्ता कंटेनर लॻाए बंदि कया विया। पुलिस जी वॾी नफ़री मुक़रर। आवाज़ टीवी समेत सिंधी इलेक्ट्रॉनिक मीडिया जे सहकार सां सक़ाफ़ती ॾिहाड़े जो मरकज़ी प्रोग्राम राति देर ताईं हलंदो। प्रेस क्लब ॿाहिरां सक़ाफ़ती शयुनि जा स्टॉल पिणु लॻाया विया। सिंध धरती जी तहज़ीब ऐं सक़ाफ़त सां हर जनम में वफ़ा जो वचन निभाइण वारे आज़म जो वर्ताव। करोड़े सिंधवासी समूरा वेठा ॾुख ऐं अहंज विसारे ख़ुशियूं मल्हाए रहिया आहिनि। ॿारनि, ॿुढनि, पोढ़नि, पकनि, औरतुनि, मर्दनि जी ख़ुशी, जोश ऐं जज़्बो ॾिसण वटां चइनी पासनि मिसाली एके जा मंज़र। मोरड़े जे माॻ तां सॼी क़ौम खे भरपूर सुजाॻे जो पैगाम। सिंध जी राजधानी कराची जी कुंड कुर्च में सक़ाफ़त जा इंड लिठी रंग प्रखिड़जी विया। गुलशन हदीद, मलीर कोरंगी, इब्राहिम हैदरी, क्यामाड़ी, सचलगुड, मखदूम बिलावल ऐं भिटाई आबाद समेत ॿियनि इलाइक़नि में बि तक़रीबनि जो सिलसिलो हलंदड़। लखे देशवासियुनि जी शिरकत। हैदराबाद, सिखर, लाड़काड़ो, मीरपुरख़ास, भंबोर ऐं बेनज़ीराबाद डिवीज़न जे नंढनि वॾनि शहरनि तोड़े ॻोठनि, वाड़नि ऐं वसंदियुनि में बि सभई सक़ाफ़ती तक़रीबूं। टोपी, अजरक ऐं पटके जो राज, अमन, इंसानियत ऐं भाईचारे जा मन खे मोहींदड़ मंज़र। सिंधी सक़ाफ़त जो ॾिहाड़ो सिंध जी रवादारी ऐं एकता जो इज़हार आहे। सिंध सदाईं अमन, भाईचारे ऐं मोहब्बत जी रोशनी जो मीनार रही आहे। अजरक ऐं सिंधी टोपी सिंध जी सक़ाफ़त जा निशान न पर उन जी सुञाणप ऐं क़दरनि जा मज़हर आहिनि। सूफ़ी बुज़ुर्गनि जी मोहब्बत, इंसानियत ऐं अमन जो पैगाम सिंध जी सुञाणप आहे। सिंध जा माण्हू सक़ाफ़ती ॾिहाड़े खे सूफ़ी बुज़ुर्गनि जे ॾिनल दर्स मुताबिक़ गुज़ारनि। पीपल्स पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी पारां सिंधी सक़ाफ़त ॾिहाड़े जे मौक़े ते अवाम खे वाधायूं। सिंध समेत सॼी दुनिया में रहंदड़ अज़ीम सिंधी तहज़ीब जे वारिसनि खे सक़ाफ़त जो ॾिहाड़ो मुबारक हुजे। क़ौमूं पंहिंजी सक़ाफ़त सां सुञातियूं वेंदियूं आहिनि। सिंध जी सुञाणप अमन, मोहब्बत ऐं भाईचारो आहे। सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जो पैगाम सिंध चवण आहे त सिंध जी अज़ीम तहज़ीब जो ॾींहुं मल्हाइण हमेशह ख़ुशी जो सबबु बणिजे थो। खेसि फ़ख़्रु आहे त हू सूफ़ियुनि जी सरज़मीन सिंध में पैदा थियो। सिंध जे सीनियर वज़ीर शर्जील इनाम मेमण जूं सिंधी सक़ाफ़त जे ॾिहाड़े ते मुबारकूं। संदसि चवणु आहे त हीउ ॾींहुं सिंधी सक़ाफ़त जी शाहकार विरसे, मुतहरिक रिवायतुनि ऐं वक़्ती क़दरनि जे जश्न जो ॾींहुं आहे। सिंधी अजरक, टोपी, अदब, मौसीक़ी ऐं लोक आर्ट असांजे तहज़ीब ऐं पुरअमन अलामतूं आहिनि। सदरास वली ज़रदारी ऐं बिलावल भुट्टो ज़रदारी जी क़यादत में सिंध हुकूमत सिंधी सक़ाफ़त जे तहफ़ुज़ ऐं हथी वठाइण लाइ पुरज़म आहे। पीपल्स पार्टी हमेशह सक़ाफ़ती मेला मुनक़िद करण, तारीख़ी मागनि जी बहाली ऐं सिंधी फ़नकारनि लाइ जिदोजहद कई आहे। परॾेह में बि सिंध जी सूरी सक़ाफ़त जा रंग विखरियल। अमेरिकी शहर न्यूयॉर्क में सिंधियुनि तरफ़ां सक़ाफ़ती ॾिहाड़ो मल्हायो वियो। साना न्यूयॉर्क चैप्टर तरफ़ां टाइम्स स्क्वायर ते शानदार तक़रीब। अमेरिका जे गादी वारे शहर वॉशिंगटन में बि सिंधियुनि पारां पंहिंजी अज़ीम सक़ाफ़त खे भेटा पेश। सिंधी गीतनि ते झुमरियूं। सऊदी अरब जे शहर जिदे में बि शानाइती तक़रीब। सवे सिंधियुनि जी कुटुंबनि समेत शिरकत। सिंधी गीतनि ते झुमरियूं। कोरिया में बि सक़ाफ़ती ॾिहाड़े जी तक़रीब। अज़ीम सक़ाफ़त सां मोहब्बत जो इज़हार। गॾियल अरब इमारतुनि, भारत, कैनेडा, इंग्लैंड, चीन, जापान ऐं ॿियनि मुल्कनि में बि रहंदड़ सिंधियुनि जो बि ॾाॾाणे ॾींहं जी सक़ाफ़त सां उत्साह, मोहब्बत जो इज़हार ऐं तक़रीबूं। अमेरिकी कौंसिल खाने तरफ़ां सक़ाफ़ती ॾिहाड़े जूं वाधायूं जारी कयल। बयान में चयो वियो आहे त सिंध जी शाहूकार सक़ाफ़त तोड़े रिवायतुनि खे मान ॾियण जी घड़ी अची वई आहे। सिंध जे सूफ़ियनि, शाइरनि ऐं सनतुनि हर क़ौम तोड़े नस्ल खे उत्साह ॾिनो आहे। सिंध धरती एकता, भाईचारे ऐं सहब जे जज़्बे जो मज़हर आहे। कौंसिल खानो अमन, आसूदगी ऐं ख़ुशियुनि जूं वाधायूं ॾींदे फ़ख़्रु महसूसु करे थो।